पीटीआई साल जो वक्त वठण बावजूद इंट्रा पार्टी चूंडू न कराए सघी। ॿुधणी सुभाणे ताईं मुलतवी कंदासीं। चीफ जस्टिस काज़ी फ़ाइज़ी साजा सुप्रीम कोर्ट में सुन्नी इत्तेहाद काउंसिल जी मखसूस सीटुनि बाबति ॿुधणी दौरान रिमार्क्स। टिकट जारी करण वक्त तहरीक इंसाफ जी का भी कानूनी तंजीम न हुई। जमात इंट्रा पार्टी चूंडू दुरुस्त न कराइण जे करे वजूद न रखंदी हुई। केतरनि ई उम्मीदवारनि पार्टी वाबस्तगी न लिखी। इन्हीअ करे उहे उम्मीदवार आज़ाद तस्वर कया वेंदा। उन मामले ते असां ऐं तव्हां हिक पेज ते आहियूं। इलेक्शन कमीशन वकील सिकंदर बशीर महमद जा दलील पेज फाड़े छॾियो। असांखे हिक पेज ते नाहे रहणो। जस्टिस जमाल मदोखेल जो जवाब। सिंध सरकार पारां ख़ुसूसी ॿारनि ऐं माण्हुनि जी पहाड़ी लाइ इंक्लूसिव सिटी क़ाइमु करण जो फ़ैसिलो। इंक्लूसिव सिटी मरीना एक्सप्रेस वे वटि 80 एकड़नि ते बदल हूंदी। इंक्लूसिव सिटी में ख़ुसूसी माण्हुनि जो स्कूल, बहाली मर्कज़, वॾी तरबियतगाह, सी आर्ट्स क़ाइमु कयो वेंदो। वॾे वज़ीर मादल अली शाह जो चवणु आहे त इंक्लूसिव सिटी ख़ुसूसी ॿारनि खे समाजी धारे में शामिल करण लाइ अहम क़दम आहे। हू चाहे थो त इंक्लूसिव सिटी क़ाइमु लाइ ख़ानगी शोबे जा ख़ुसूसी माण्हू, दर्द रखंदड़ माण्हू शामिल थियनि। MQM सिंध में भर्तन बाबत सिंध हाई कोर्ट के फैसले की आजियां करे छड़ी। खालिद मकबूल सिद्दीकी चयो त कोटा सिस्टम जो शफ़ाफ इस्तेमाल जरूरी है। अदालती कमीशन जोड़े 40 सैकड़ों कोटा नज़रसानी कई वने। डॉक्टर फारूक सत्तार चयो त कोटा सिस्टम लागू करे कराची, हैदराबाद, मीरपुर खास ऐं सखर जे नौजवानन लाइ नौकरियुनि जा रस्ता बंद कया विया। सिंध हाई कोर्ट MQM जे मौक़िफ़ जी ताईद कई है। सिंध के नौजवाननि खे नौकरियुनि खां महरूम करण जी ख़ुदी कोशिश के MQM पंहिंजी फत तसवुर करे रही आहे। सिंध हुकूमत जे तर्जुमानी कराची जे मेयर मुर्तज़ा वहाब जो MQM अखबारनि जी प्रेस कॉन्फ्रेंस ते रद्दअमल। चयाईं पीपल्स पार्टी हमेशा आवाम खे अहलियत ते नौकरियूं फराहम कयूं। MQM जो मिसाल जहिड़ी थाली में खाइण उन में ई गंद करण वारो आहे। शहीद ज़ुल्फ़िकार अली भुट्टो ते ॻाल्हाइण खां अॻु MQM पंहिंजी ॻिची में झाती पाए। KP जे वॾे वज़ीर अली अमीन गंडापुर ऐं PTI अॻवान आमिर मोगिल जा ज़मानत न थियण जोॻा गिरफ़्तारी वारंट जारी। दहशतगर्दी टोड़ इस्लामाबाद जी अदालत अली अमीन गंडापुर ऐं आमिर मोगिल जी हाज़िरी खां छूट वारी दरख़्वास्त रद्द करे छॾी। इहो को सबब नाहे त को शहर खां ॿाहिरि आहे त पेश नथो थी सघे। हाज़िरी पूरी न थियण जो मामलो जवाबदारनि ते आहे या कोर्ट ते। जज ताहिर अब्बास सिप्रा जा रिमार्क्स। पीटर बानी चैरिटी फंड्स के रियल एस्टेट वेचिस ॾांहुं मोड़े छॾियो। हाणे हो मनी लॉन्ड्रिंग ऐं गैर मुल्की फंडिंग जी केसनि खे मुंहुं ॾेई रहियो आहे। सिंध जे सीनियर वज़ीर शर्जीली नामेमर जो डॉक्टर आरिफ अलवी जे ट्वीट ते रद्दअमल। चवे थो छा अव्हां ईमानदारी सां वाज़े करे सघो था त पीटर बानी ॿोॾि मुतासिरनि लाइ जमा करायल 5 अरब रुपयनि मां केतिरनि ख़ानदाननि जी मदद कई। ईअं लॻे थो त समूरा फंड पाकिस्तान जे इदारनि ख़िलाफ़ सोशल मीडिया मुहिम में ख़र्च थी विया आहिनि, जंहिंसां ज़रूरतमंदनि जी मदद न पर अफ़रा तफ़री पखिड़ी पई वञे। पेट्रोल की ॻरी क़ीमतूं जेके से मथां जेको आहे सो माण्हुनि जे मुसलत करे ॿ वेलनि जे लाइ माण्हू इंसान हिन वक़्तु परेशान आहे। कारोबार आहिनि कोन, ॿियो मथां जे तेल जी महांगप, बिजली जी महांगप, अवाम जो जीअण जंजाल करे छॾियो अथनि। अवामी फ़ैसिला खपनि जो असांखे फ़ाइदो मिलणु खपे। माण्हू खे मानी नथी खाइण खे मिले। महांगाई एतिरी आहे कि इंसान टेंशन और परेशानियुनि में मुब्तला आहिनि। अवाम पेट्रोलियम शयुनि जे अघनि में वाध खे रद्द करे छॾियो। शहरनि जो चवणु आहे त महांगाई वधी रही आहे। पेट्रोलियम शयुनि जे अघनि में वाध सां महांगाई में वधीक इज़ाफ़ो थी वेंदो। ग़रीब ॿ वेला मानी खाइण जे लाइ परेशान आहिनि। पेट्रोल जे अघनि में वाध वारो सिलसिलो बंदि करे अवाम खे रिलीफ फ़राहम कयो वञे।
जैकाबाद में धाड़ेलन जो पुलिस चौकी ते हमलो फायरिंग में एक पुलिस एहलकार जख्मी जमाली पुलिस ब्रिगेड ते धाड़ेलन हमलो करे फायरिंग करे ॾिनी पुलिस शाहनवाज ककराणी जख्मी थी पियो हथियारबंद सरकारी हथियार पुर करे फरार एसएसपी जैकाबाद जो चवंदा आहे त वाक़े बाद ॾोहारियुनि जी गिरफ़्तारी लाइ इलाइक़े में नाकाबंदी करे छॾी आहे। ऐं कराची में सामारो वासण मेडिकल जी शागिर्दियाणी टैंकर हेठां अची भाड़जी फोत संद सुभाउ ज़ख्मी नीपावर ट्रक जे टक्कर में भाउ सां गॾु मोटरसाइकिल ते सवार वींदड़ जना मेडिकल यूनिवर्सिटी में 3rd ईयर जी शागिर्दियाणी आलिया मुगल फोत थी वई संद सुभाउ कैमिल ज़ख्मी थी पियो अस्पताल मुंतकिल।